दोस्तों पंहिंजा वे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। छो ड्रामो हिकु बहितरीनु मोड़ ते पहुतो आहे। अचण वारे एपिसोड में दोस्तों तव्हांखे हिकु शइ ज़रूरु वाज़े नज़र ईंदी, जंहिंमें हाणे मां तव्हांखे कल्ह ई ॿुधायो हो त इहो क़तल फिरी गिरी जाबिर जे कंध में पवंदो या सिकू, जंहिंमें तव्हां ॾिठो त फेरे गिरे हाणे इहो जाबिर जे कंध में विधो वञे पियो। जीअं हुन चयो हो जाबिर पंहिंजे भाउ खे अदा ग़लती न कजांइ, मुंहिंजी कंध में क़तल पवंदो, हाणे उअं ई थी रहियो आहे। हसीना बि ज़ाकिर ख़ान जे अॻियां ओड़े गेम खे फेरे रही आहे त इहो जाबिर वारा बि हुया शादी में, उन्हनि इहो कमु कयो हूंदो। यानी जाबिर पंहिंजे यार खे हसीना हथीको कराइणु चाहे थी। अहिड़े हिसाब सां जाबिर जेको सोचियो उअं ई थियो। जाबिर जो पंहिंजो ई ख़ानदान फासी वियो ऐं कासिम जेको कमु कयो कासिम खे हाणे ब्लैकमेल करे थी। दोस्तों ॾिसो न कहिड़ो न सादो ज़मानो आहे ड्रामे में ॾेखारियो वियो आहे। कासिम खे उहो सरेआम धमकियूं ॾिए थी त मां इहो कमु कयो आहे, लेकिन तूं साबित कीअं कंदे, तुंहिंजे भाउ खे मुंहुं फसरायो आहे। हाणे हिते मोबाइल में रिकॉर्डिंग हणी सघे पियो कासिम, सॼी रिकॉर्डिंग करे वञी ज़ाकिर ख़ान जे अॻियां पेश करे सघे पियो, ॻाल्हि ई ख़तमु। पर ईअं नथो करे, एॾो सादो बि न आहे, टच मोबाइल हथ में आहे। यानी ॾिसो न तव्हांखे असांखे हीअ ड्रामे वारा केॾो न चरियो करनि था। एॾो सादो ज़मानो त कोन्हे हिकु नॉर्मल कम में।